ॿिए पासे अव्हांखे आगाह कयूं मीरपुर ख़ास में गैस्ट्रो वबाई सूरत हाल इख्तियार करे वई आहे। सवे शहरी गैस्ट्रो में मुब्तला आहिनि। इस्पतालुनि में शहरनि खे दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं सिविल इस्पताल मीरपुर ख़ास में 2 ॾींहंनि अंदरि 80 खां वधीक ॿार गैस्ट्रो विघे दाख़िल कया विया आहिनि। मीरपुर ख़ास में गैस्ट्रो वबाई सूरत हाल इख्तियार करे वरिती आहे। सवे शहरी गैस्ट्रो में मुब्तला आहिनि। इस्पतालूं मरीज़नि सां सतिजी वियूं आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया सिविल इस्पताल मीरपुर ख़ास में 2 ॾींहंनि अंदरि 80 खां वधीक ॿार गैस्ट्रो विघे दाख़िल कया विया आहिनि। मीरपुर ख़ास में गैस्ट्रो वबाई सूरत हाल इख्तियार करे वई आहे। सवे शहरी गैस्ट्रो में मुब्तला आहिनि। राब्तो कयो आहे मीरपुर ख़ास में उमर दाऊदपुर सां। उमर ॿुधाइजो, मीरपुर ख़ास में गैस्ट्रो वबाई सूरत हाल इख्तियार करे वई आहे। सवे शहरी गैस्ट्रो में मुब्तला आहिनि। इस्पतालुनि में मरीज़नि खे सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि, जॾहिं त ज़िला इंतिज़ामिया गैस्ट्रो ते ज़ाब्तो आणण लाइ कहिड़ा क़दम खयां आहिनि? मीरपुर ख़ास जेको शहर आहे उते गर्मी जेकी आहे तादाद गर्मी जी जेके उहो वधी वियो आहे ऐं जंहिंजे करे जेको पाणी वापराइण सबबु जेको गैस्ट्रो जी वबा आहे ऐं उन में जेको आहे वधीक इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिंजे करे ख़ासि करके जेके ॿाराणी जा शहर जा इलाइक़ा जेके ॿार आहिनि उहो उन गैस्ट्रो जी वबा में वढिजी विया आहिनि ऐं जंहिंजो रुख़ जेको सिविल इस्पताल मीरपुर ख़ास जेको ॿारनि जो वार्ड आहे ऐं ओॾांहुं जेको ॿारनि जो वार्ड आहे उते डॉक्टर जी बि खोट आहे ऐं जेको लवर स्टाफ आहे उहो देखभाल करे रहियो आहे ऐं जॾहिं त उते बेड्स जेकी आहिनि उहो घटिजी विया आहिनि ऐं जंहिंजे करे हिकिड़ी बेड ते 1 खां 2 3 ॿार जेके ऐं उते जेके रखिया विया आहिनि ऐं हुतां जी जेकी इंतिज़ामिया जो चवणु आहे त असां वटि डॉक्टर ऐं ॿिए जेको आहे ऐं उन जो जेकी आहे खोट आहे ऐं ॿियो त जेकी उते जेके मरीज़ जेके दाख़िल आहिनि उनजे वारसनि जो चवणु आहे त मेडिसन बि जेकी आहे जेका असांखे नथी ॾिनी वञे ऐं मेडिसन जेकी आहे उहा असां ॿार खां वठी रहिया आहियूं ऐं इंतिज़ामिया जेकी ज़िले इंतिज़ामिया पारां को बि अहिड़ो को उपाउ न वरितो वियो आहे त जेको गैस्ट्रो में जेको आहे कंट्रोल आणे सघिजे। ठीकु आहे, उमर दाऊदपुर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।